नाज़रीन हे 200 किलो वज़न आहे, 2 बोरियूं अन्न जूं जेको है असांजो हमाली आहे बिलावल पंवर जेको खणंदो हिननि खे ऐं काफ़ी पंध आहे। तव्हांखे ॾसूं था त साम्हूं जेका तव्हांखे देवी नज़र अची रही आहे एसी ताईं हे खणी हलंदो। हिन जो इहो चवणु आहे त मां इहे 200 किलो वज़न जेको आहे मां खणी वियुसि। अब बिस्मिल्लाह खणायोसि जल्दी कयो खणाए वठोसि 200 किलो वज़न आहे, 2 बोरियूं अन्न जूं। हे हमाली आहे बिलावल पंवर जेको चए थो मां खणंदमि ऐं काफ़ी पंध आहे, पंध बि तव्हांखे ॾेखारियूं था। हलो 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 खणायोसि परे वाट ॾींदा अचो हमरा आगे परे थियो बस 200 किलो वज़न आहे। हे जेके बोरियूं आहिनि परे आहे पोयां हे स्लोट परे करिस घोट परे थियो तव्हां परे थियो 200 किलो वज़न आहे जेको हे बिलावल पंवर नाले नौजवान आहे। हे साम्हूं जेका देवी तव्हांखे नज़र अची रही आहे एसी ताईं खणी हलंदो। हिन खे पेर में बि धक लॻल आहे ऐं हुन खां बाद में हिन वज़न खयो आहे ज़िद ते अची। परे नुकसान न थिए को भी पान के बचाए जाए, नुकसान बचाए जाए। पत्थर का पैर नहीं, पत्थर नहीं मथा नुकसान को ता परे थी चच्चे दे 1500 बाकी थोड़ा अचे पोतो ही नौजवान सामू ही जेका देवी नजर अची रही है एसी ताईं खणंदो बिलावल पंवर नाले ही नौजवान जेको 200 किलो वज़न लागी तो खणी ऐं देवी अची वई आहे, देवी वेझो अची वई आहे। पहुची आहे जाए वारदात ते पहुची आहे जाए वारदात ते नाज़रीन तव्हां ॾिठो 200 किलो वज़न खणी नौजवान बिलावल पंवर जंहिं पंहिंजो इनाम खटियो आहे 1500 रुपया इनाम हुयो।